नाज़िर नौशर फिरोज़ में डिग्री कॉलेज लेक्चरार पारां प्रिंसिपल की ज़ातियतुनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते संदन चवणो त प्रिंसिपल अम्बरीन कांझेड़ो जो लेक्चरारनि ऐं प्रोफेसरनि सां अढंगो रवैयो इख्तियार करे थी ऐं स्टाफ सां संदसि ज़्यादतियूं वधी रहियूं आहिनि, जंहिं करे एहतजाज ते मजबूर थिया आहियूं। इंग्लिश जे प्रोफेसर राबिया शेख, कुरतुलैन, शाज़िया काज़ी, कौसर परवीन ऐं ॿियनि जो चवणु हो त 15 सालनि खां मुसलसल प्रिंसिपल रहंदड़ अम्बरीन कॉलेज खे तबाह थियण खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो। असांजी वेहण वारनि ऑफिसनि खे ताला हणे कॉलेज खे थाणो बणाए छॾियो आहे। हुननि तालीम खाते जे सूबाई वज़ीर, सेक्रेटरी, डायरेक्टर एजुकेशन, डीसी नौशर फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त प्रिंसिपल खे हटाए जांच करे इंसाफ़ फराहम कयो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।